अली मोहम्मद फुल पोटे मूंसां ज़्यादती कई आहे, नाजाइज़ी कई अथई मूंसां। जेको आहे त मूंखे अचण वञण वारा हुया, पोइ वरी मूंखे वठी वञी ऐं मूंखे बंदि कयऊं 3 महीना जेको आहे त यरगमाल कयऊं। उन खां पोइ जॾहिं बसि मुंहिंजी अलाह साईं खे बि मदद कई, मां ॾींहुं राति रब खे बाॾाईंदी हुअमि। राति पुलिस अची मूंखे बाज़ियाब कयो आहे अली मोहम्मद समेत। हाणे उहो ॿधो पियो आहे थियो ऐं मुंहिंजो सभु कुझु अलाह तलाह खाई वियो आहे, मुंहिंजी का शइ न छॾी अथई। सो मां एसपी साहिब खे इहो ई आहे मुंहिंजी इल्तिजा आहे त मुंहिंजो इंसाफ़ु कयो वञे, हुन ते ज़ालिम ते केस दाख़िल थिए। ऐं जेकॾहिं कुझु चवंदी हुअमि त मूंखे मौत मार धमकियूं ॾींदो हुयो, चवंदो न त मारींदो मां हिते, या वञ त तुंहिंजो एसपी छा कंदो। हा दा मूंसां ज़्यादती कंदो हुयो, ॿियूं बि मायूं वठी ईंदो, उन्हनि मुंहिंजे अॻियां उन्हनि सां बि कंदो हुयो। अलाए केरु न केरु मायूं ॿी मूंखे ख़बर न आई त मायूं केरु आहिनि केरु न आहिनि। बहरहाल वठी जो मां कुझु चवां त मूंखे वारनि खां पकिड़े मूंखे ज़मीन ते हणंदो, मूंखे मारींदो। मूंखे पेंशन मिलंदी आहे, मां पुलिस वारे जी ज़ाल आहियां, उहो बि मूंखां खसे वेंदा। मूंसां नाजाइज़ी आहे, मूंसां इंसाफ़ु थिए। अदा मां एसपी ऑफिस जे दर ते पाण खे मारींदमि। अॼु मां चई आई आहियां थाणे ते बि मां मारींदमि पाण खे, मां काॾे वञा। नियाणियुनि खे असांजे माशरे में नियाणियुनि जो इंसाफ़ु थिए थो ऐं ईअं न आहे, अॻिलो दौरु न आहे, हाणे इंसाफ़ु थिए थो। मूंखे इहो यकीन आहे, मुंहिंजो ईमान आहे, अलाह उन्हनि खे बि जो ख़ुशि रखंदो। एसपी साहिबु मुंहिंजी मदद करे, हिननि ते केस दाख़िल करे।